मौलवी जहन्नम में वेंदव साड़ जे करे छो बख्शा न मूंसां त एॾो साड़ अथनि जो मां सफ़ा मथे अची वियो न मुलो कीअं बर्दाश्त करे झल दादा पढ़ो बि पाण था त इज़त ज़िल्लत रब जे वसा पोइ साड़ छो था कयो कुरान दा पढ़ो साड़ था कयो मिंबरन ते वाइज़ था कयो साड़ था कयो जुमे जा खुतबा था ॾियो साड़ था कयो बुखारी था पढ़ायो साड़ था कयो बस कर मोला साड़ो तो जन्नत में न वेंदो भले काबे में मरे भले पुछो मुलन खां साड़ो तो जन्नत में न वेंदो भले 27 रमज़ान जे रात काबे में मरे रब जन्नत न ॾींदुसि दुनिया में पहिरियों गुनाह साड़ क्या शैतान आदम के सजो छो न कयो साड़ मां ॻाल्हाए न मूंसां मोला ॻीचीअ खां वरी मुक्का त ठोकियां कुरान दा पढ़ो साड़ था कयो दुनिया में पहिरियों कत्ल साड़ जे करे थियो काबिल हाबिल खे छो मारियो साड़ मां यूसुफ अलैहिस्सलाम के भाइरनि खूह में छो उछलियो साड़ मां कुरान छा थो चए कुरान छा थो चए वमिन शर्रि हासिदिन इज़ा हसद हाणे हदीस तो पढ़ा मां जट मौलवी ना आहियां मां मौलवी आहियां भले को मुंहिंजो इम्तिहान वठे फूक चिकड़े बस कर कटड़ू खुदा जो कसम न ॾिए मां गौसपुर में तकरीर कई 350 हिंदू वाणिया दीवाना मुझे वाइज ॿुधण आया ॾाढा छो न था जो सुभान अल्लाह मोहम्मद जा आशिक़ ॿई तबलो करे ठटे जे एसएसपी मांखे घुरायो शब्बीर सेठा ना दा पानी न कुरान के ॾिसो वियो मुंहिंजे वाइज़ में उथो न ठटे में प्रोग्राम रखियो एसएसपी शब्बीर सेठा मांखे घुरायो उनमें दीवान भी आयल आहे प्रोग्राम हो सेहत जे हवाले सां सेहत वो कराची जो हिकिड़ो वॾो डॉक्टर आयल हो दीवान हो डॉक्टर शाम नालो दंदन जो डॉक्टर पोइ मां उते हिकिड़ी हदीस पढ़ी मुंहिंजे नबी से फरमायो मखलूक ते ॿ नेमतूं रब जूं अहिड़ियूं आहिनि जेका अक्सर माण्हू गाफ़िल आहिनि ॿ कहिड़ियूं हिकु सेहत ॿियो वांदकाई हिकु सेहत ॿियो वांदकाई वांदकाई भी अल्लाह जी नेमत अथव अगर वांदा वेठा हो ना अचो त ताश खेॾूं वांदा वेठा अचो त मैच खेॾूं वांदा वेठा आहियो कुरान छो नथा पढ़ो वांदा वेठा आहियो मस्जिद में ज़िक्र नथा कयो पोइ जॾहिं वाइज़ ख़तम थियो त कलाक मां वाइज़ कयो 2.5 कलाक सेल्फी में लॻा सेल्फी छोरा सही सेल्फी पिणे सां नथो सेल्फी कढां सेल्फिन वारन भी मुझे मार्केट वधाई छड़ी वो माखे चईं या हदीस लिखी दो मुझो तू दीवान हा तू वाणियो हा तू असांजे नबी जी हदीस के छा कर उन डॉक्टर जो जवाब बुझा कराची जो वडो ठा मुखे जे साईं मां या हदीस पांजे क्लिनिक के वडन अखरन सां लिखराईंदुस दुनिया के पैगाम दींदुस तो मुसलमानन जो नबी नबीयन जो त सरदार आ पर डॉक्टरन जो भी सरदार बस कह घोर ही बंद थी वही हला छा सब चो सुभान अल्लाह ये हीरो थे अब्दुल मालिक जिब्रील जो भाव आज शाम जो 5 बजे 4 बजे बिनी ने फिक्र कर साईं जाहिद अल्लाह से अब्दुल मालिक ये छू ना आलम घुरायो कचहरी भी थी वने वाइज भी थी वने खुश त भई सुभान अल्लाह वरी निसार भी मने में जिद न कई त ना मां मुमताज मौलाई घुराईंदुस मुसलमान चेपू उन क्या जो जिद न करे बस मने मने मुसलमान जी माने फरमा बरदार चयो मंगी कर कहेंगे
अल्लाह जो भी था अल्लाह जे रसूल जो भी। ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा